अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था गंबट खां मुनवर शाह जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट बुखारी माला जा रहवासी अॻूणो SHO गंबट अब्दुल जब्बार मेमून ख़िलाफ़ गंबट मीडिया सेंटर ते पहुची एहतजाज कयो। SSP खैरपुर खां नोटिस वठण जो मुतालबो ऐं इंसाफ़ जी घुर। गंबट बुखारी माला जा रहवासी बिलावल हुजण, अब्दुल हकीम हुजण, अब्दुल रशीद, अब्दुल कादिर, शकील अहमद, मुनीर अहमद, नज़ीर अहमद, अब्दुल रज़ाक ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त 1.5 महीनो अॻु असांजी 125 मोटरसाइकिल चोरी थी वई हुई, जॾहिं त असांजी गंबट थाणे ते NC दाख़िल थियल आहे। पर गंबट जो अॻूणो SHO अब्दुल जब्बार मेमून असां ग़रीबनि खां 25,000 रुपया वठी वियो ऐं चयाईं त 2 ॾींहंनि में तव्हांखे गाॾी मिली वेंदी। पर असां गंबट थाणे जा चकर काटे काटे थकिजी पियासीं। पर अॻूणो SHO गंबट अब्दुल जब्बार असांखे आसरा ॾेई मोटाए छॾींदो हो। हुननि चयो त असां ग़रीब ऐं मिसकीन आहियूं, असां व्याज ते पैसा खणी अॻूणो SHO अब्दुल जब्बार मेमून खे ॾिना आहिनि, पर असां सां को बि तावन नथो करे। असां ग़रीब माण्हू आहियूं, थाणे जा चकर काटे काटे तंग थी पिया आहियूं। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त अॻूणो SHO गंबट अब्दुल जब्बार मेमून ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांजी 125 मोटरसाइकिल वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। SHO अब्दुल जब्बार मेमून के खिलाफ इल्जाम के 1.5 महीनो अॻु में असांजे घर ॿार बुखारी मेला में 125 गाॾी चोरी थी वई। उन बावजूद फौरी असां NC दाख़िल कराई आहे। NC जे बावजूद SHO जब्बार मेमून चवणो त बाबा मूंखे गूंगो गाॾी वापसि कजां। गूंगे करे बाद मां मूंखे 25,000 ॾिना आहिनि। गाॾी न मिली आहे, उहो मेडिकल बदिली कराए तो हलियो वियो आहे। इन लाइ मूंखे आला अफ़सरनि खे मुतालबो आहे, IG सिंध, DIG सखर, SSP खां मुतालबो आहे त असांखे गाॾी पंहिंजी वापसि ॾिनी वञे ऐं मूंखे इंसाफ़ कजे। 2 महीना थी विया, का शइ न थी आहे। न ई रोज़ु थाणे ते वञा पियो, रोज़ु मूंखे पुलिस वारा ॾटा था ॾियनि। SHO जब्बार चयो शाम जो